नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं जुड़े जे सखी ताज मोहम्मद कब्रिस्तान में जेके इन कब्रिस्तान में हज़ारनि जी तादाद में जेका मुर्दा मदफून आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन कब्रिस्तान में जेको गटर लाइन जो पाणी जेको आहे उहो अची बीठो आहे ऐं हिते तालका इंतिज़ामिया खे बार बार शहरियुनि चयो बि आहे, एहतिजाज बि कयो आहे, पर तालका इंतिज़ामिया जेका आहे उहो गटर जे पाणी खे कढण लाइ तयारु कोन्हे ऐं गटर जे पाणी जे करे जेका आहे क़बरनि जी बेरुमती थी रही आहे। को अचे तो गटरनि वारा पाणी ॿिया टिया सभु अचनि पिया अॻियां पोयां, ऐं केरु बंदि करण वारो केरु कोन्हे, न केरु हिते आए को चार दीवारी डराइण वारो। बिल्कुल, यहाँ पे हमारे औलिया कराम हैं और हमारे बुज़ुर्गों की कब्रें हैं, पर यहाँ पे अफसोस की बात है टाउन इंतज़ामिया का कोई ताउन नहीं है। नालियों का पानी जो है कब्रों के अंदर आ रहा है, बेहुरमती हो रही है। अहिड़ी सफ़ा बेहुरमती थियनि पियूं क़बरनि जूं, ऐं गटर जो पाणी जेको आहे उहा क़ब्रस्तान में मौजूदु आहे। TMO जेको आहे या टाउन जी जेका इंतिज़ामिया उन्हनि खे का ख़बर कोन्हे शहर जो छा हाल थिए पियो, क़ब्रस्तान जो छा हाल थी वियो। जो क़दीमी क़ब्रस्तान सखी ताज मोहम्मद, हिन में गटर जो पानी माण्हू पंहिंजे फसलूं पोखनि पिया, हिननि खे परो ई कोन्हे TMO साहिब खे भई वञी ॾिसूं त भई शहर जो क़ब्रस्तान आहे, क़दीमी क़ब्रस्तान आहे, सखी ताज मोहम्मद जहिड़ी हस्ती हिते दफ़न आहे ऐं हिते गटर जो पानी पियो आहे। माण्हुनि जो इहो ई चवणु आहे त जेका असांजो इहो सखी ताज मोहम्मद जो जेको क़ब्रिस्तान आहे, हिन क़ब्रिस्तान जी जेका गटर लाइन जे पाणी जे करे तमामु घणी जेका बेरुमती थी रही आहे। असांजे जेका बुज़ुर्ग आहिनि, जेका उलिया कराम आहिनि, जेका उलमा कराम आहिनि, उन्हनि जी क़बरूं आहिनि, उन्हनि जी बि बेरुमती थी रही आहे। इन सभिनी जो मुतालबो इहो ई आहे त जेका गटर लाइन जो पाणी खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। कैमरामैन उमर अकरम सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़ जुडो।